अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमाया तव्हांजो पंहिंजो नुमान अली कीरियो। दोस्तों अॼु वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। ईंदड़ वारी क़िस्त में छा थियण वारो आहे। दोस्तों छा शेर अली ऐं सिजा ख़ान हिकु थी विया आहिनि ऐं ॿिए पासे बाबर ऐं दरिया ख़ान जो बि मूसा ख़ान ठाह कराए छॾियो आहे। ऐं बाबर ख़ान वक़्त ते शक कंदो आहे, इन करे ख़्वाबु ॿुधाईंदो आहे त हुनखे मां बाइज़त बरी करे छॾियां छोकिरीअ खे। इन करे मूसा ॾे फ़ोन कंदो आहे त सिजा दरिया ख़ान जी सौट खे मां आज़ादु कंदुसि। दोस्तों अहिड़ा वीडियो असांजा ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा दोस्तों, छो जो तव्हांखे असांजा वीडियो नवां पहुची सघनि। दोस्तों असांजा वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। दोस्तों असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। थैंक यू। अस्सलाम वालेकुम।